विघ्नविनाशक गणपति वंदन गणपति मोदक रुचिकर कमलासन संलक्ष्मी प्रियकर मूषकवाहन मोदक रुचिकर कमलासन संलक्ष्मी प्रियकर लंबोदर गणपति वंदन शंकर सुत महावाणी मुक्तिदाता यश फलदायक दीन भाग कष्ट सहायक मुक्तिदाता यश फलदायक विघ्न विनाशक कष्ट सहायक निष्ठिन गणपति का जीवन निष्ठिन गणपति का जीवन विनाशक गणपति गणपति महाराज की जय। कोई भी शुभ कम सनातन धर्म में गणपति वंदना का आरंभ कबो ऐं असां वटि श्री झूलेलाल साईं जी जोत जगियल आहे त असां झूलेलाल साईं वंदना बि कंदासीं ज़रूरु। मिठी मिठी तालियुनि सां साथ ॾियो झूलेलाल साईं जी वंदना। बेड़ी पार उतार लालण बेड़ी पार लगाए लालण तू मुझो आधार झूलण तू मुझो आधार बेड़ी
मथे करे चो झूलेलाल। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु जो थीम आहे सूफ़ियत जी शान सिंधियत जे नाम। त हिकिड़ो सूफ़ी कलाम ऐं हुन खां पोइ असां हैंड ओवर कंदासीं नाटक लाइ। मुंहिंजो आख़िरी पेशकश हिकिड़ो सूफ़ी कलाम। तू सखी आहीं सभाजो दरअतम तुझो तू सखी आहीं सभाजो दरअतम
हमेशा कंद खणी हलवो तू भयो भंडार आही खाली झोली भर खणी तू भयो भंडार आही खाली झोली भर खणी आसहित तुम्हें लगी आसरो जगतो परो आसहित तुम्हें लगी आसरो जगतो परो तुम सही आही समारो दरुअतम तुम सही आही समारो दरुअतम एमपी मां ख़ासि शिरकत करे इन प्रोग्राम जे लाइ आया आहिनि। असां हिननि जा लख थोराइता आहियूं। सिंधियत लाइ ही तमामु बहितरीन कम करे रहे हैं। महेश इंदुरानी